अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन सय्यिदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाईन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम व ख़िताबिहिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैला मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्त दारे चार यारम ताबे औलादे अली मज़हबे हनफी दारम मिल्लते हज़रत खलील ज़ेरे साया गौसे आज़म खाक पाए हर वली। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाईन। मुझा निहायत वाजिबुल एहतराम व तकरीम उलमा व हुफ़ाज़े किराम ऐ महफिल मुबारक में मौजूद इज़्ज़त ईमान वारा अजीज दोस्त मुसलमान भाइरो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। अजो की ही अज़ीमुश्शान महफिल मुबारक मेराजुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी निस्बत सां सरहद सिपी जे लग उन्हीं जे मुज़ाफ़ात में गोठ गुलाम फरीद लखन में मुनाकिद कई वई आहे। अल्हम्दुलिल्लाह असां तव्हां खे हिन भलारी कचहरी में मुबारक ज़िक्र वारी महफिल में रब करीम हाज़री जो शरफ नसीब फरमायो। एड़ी थध में नरम गरम बिस्तरा छॾे करे
एतरी देर जो तव्हां वेठा आहियो त इहो चिट्टो सबूत आहे त असांजी पंहिंजे महबूब मदीने वारे सां मुहब्बत आहे। ज़ोर सां जो सुभान अल्लाह। ऐं महबूब करीम जी मुहब्बत ई सब कुछ आहे। जेको हबीब जी ज़ात ताईं पहुची वियो, अल्लामा इकबाल अलैहि रहमह फरमायो, मुस्तफा बिरसा ख़ेशरा के दी हम उस, पंहिंजे पाण खे मदीने वारे साईं ताईं पहुचाए, बस इहो कम करे छॾी त पोइ तुंहिंजा बेड़ा पार आहिनि। दीन सॼो इहो ई आहे, रसूलुल्लाह जी ज़ात ताईं पहुची वे, इहो ई दीन आहे। गरबऊ न रसीदी तमाम बूल हबीस, जेकॾहिं मुस्तफा करीम जी ज़ात ताईं न पहुते कुछ बि ॿियो वणी कर, पर इहा अबू लहबी आहे। हकीकत में दीन मुस्तफा करीम जो रसूलुल्लाह जी ज़ात ताईं पहुचण जो नालो। ज़ोर सां जो सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती जो उन महबूब जी मुहब्बत दिल में विहारण जे लाइ, हबीब करीम जी ज़ात सां इश्क वारो ताल्लुक जोड़ण जे लाइ ज़रूरी आहे त असां पंहिंजे महबूब मदीने वारे साईं जो ज़िक्र ॿुधूं, उन महबूब करीम जा कमालात, फज़ाइल, मनाक़िब जेके बि हबीब करीम जी ज़ात जा आहिनि उहे ॿुधूं। यकीनन मुस्तफा जे ज़िक्र सां असांजो ईमान ताज़ो थींदो आहे। पर मिड़ी थोरी थधि वठी वई अथव। ज़ोर सां जो सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतीयो, हिम्मत कजे त थधि जी का ॻाल्हि ई कान्हे का। समझो था न त महबूब करीम जी मुहब्बत में उन ईमानी जज्बे के जागाइण जे लाइ रसूलुल्लाह जो तज़किरो ॿुधण ज़रूरी आहे। ऐं महबूब करीम जूं उहे ज़िक्र जूं ॻाल्हियूं ॿियूं त घणई आहिनि, पर जेको हिन महीने खे वॾे में वॾो शरफ़ हासिल आहे, हिन महीने मुबारक के जेका वॾी निस्बत माह रजबुल मुरज्जब खे मिलियल आहे, उहा इहा आहे त हिन महीने जी 27 जी रात अल्लाह ताला पंहिंजे महबूब खे 7 आसमाननि खां मथे, सिदरतुल मुंतहा खां मथे, उला फौकल उला ते घुराए करे रब करीम पंहिंजे हबीब करीम खे दीदार कराया। अहिड़ी त बुलंदी बख्शी जो उन बुलंदीअ ते मुस्तफा खां सवाइ कंहिंजो वहम गुमान बि कोन पहुतो। जो सुभान अल्लाह। कंहिंजो ख्याल बि उते नथो पहुची सघे। पर कुर्बान वञा अम्मा आमिना जे लाल तां जो महबूब करीम उन जाए ते सुजागीअ वारी हालत में जिस्मानी तरह तशरीफ वठी विया। जो सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतीयो, उहा आयत मुबारका उलमा खां ॿुधंदा रहंदा हूंदो। मशहूर आयत मुबारका 15 सिपारे जी इब्तिदाई आयत तिलावत कई आहे। दुआ कयो त रब करीम उन जे मुतालिक मूंखे हक़ ऐं सच चवण जी तौफ़ीक़ अता फरमाए। इहा बि दुआ कयो त जेको बि हिन महफ़िल मुबारक में असां ॿुधी रहिया आहियूं, चल रब करीम इहे पाक ज़िक्र खे असांजे लाइ ॿिन्ही जहाननि में इज़्ज़त जो सबब बनाए। आमीन जो मोहब्बत सां। हबीब करीम जा प्यारा उम्मतीयो, उन आयत मुबारका जो अवाजी खिदमत में तर्जुमो पेश कंदुसि। उन जे मुतालिक मुख्तसर टाइम में कोशिश कंदुसि त चंद ॻाल्हियूं मोहब्बत जूं अर्ज़ करे वठां। चल रब करीम असां सभिनी सां पंहिंजो फज़ल फरमाए। हाणे जीअं वेठा आहियो थोरो गरम थियण जे लाइ ऐं मुस्तफा करीम जे
मेहरबानी के मुतवज्जह करने जे लाए जरूरी तो सभी महबूब जी बारगाह में इज्जत एहतराम सां अदब सां रसूलुल्लाह जी बारगाह में सलात शरीफ जो नजरानो पेश कयूं। उन खां बाद में मां गाल अर्ज कया का बि ज़बान दुरूद जे विरद खां वांदी न हुजे। समझो था सभी मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां झूमी करे गजी करे पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। जो सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बबरकात कलामे मुक़द्दस में इरशाद फरमायो सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस्समीउल बसीर। सभी बुलंद आवाज़ से सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बबरकात इरशाद फरमायो पाक आए उहा ज़ात जे सैर करायो पंहिंजे कामिल ख़ास बाने के रात जे थोड़े हिस्से में मस्जिद हराम का मस्जिद अक़सा ताईं उहा मस्जिद अक़सा जंहिंजे चौधारी असां बरकतूं रखियूं आहिनि लिनुरियहु मिन आयातिना। अल्लाह करीम पंहिंजे उन्हीअ बाने महबूब के सैर इन जे लाइ करायो। रब करीम फरमायो असां इन्ही जे लाइ उन्हीअ के सैर करायोसूं त जीअं असां उन्हीअ पंहिंजे ख़ासि बाने के पंहिंजूं के निशानियूं ॾेखारियूं। चओ सुभान अल्लाह। इन्नहु हुवस्समीउल बसीर। बेशक उहो ॿुधंदड़ ॾिसंदड़ आहे। जेकॾहिं इन्हीअ जो जेको ज़मीर आहे अल्लज़ी जे तरफ़ मोटाइजे जो उन्हीअ रब करीम पंहिंजे बाने के सैर करायो तॾहिं माना थींदी त अल्लाह ॿुधी रहियो आहे ॾिसंदड़ आहे। पर जेकॾहिं इन्हीअ इन्नहु जो ज़मीर अब्द जे तरफ़ मोटाइजे त पोइ माना इहा थींदी रब करीम फरमाए रहियो हुयो मुस्तफ़ा ॿुधी रहियो हुयो ऐं रब करीम पंहिंजे महबूब के दीदार कराया त मुस्तफ़ा करीम उहे दीदार करे रहियो हुयो। सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती हो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इन आयत मुबारका में मुख्तसर लफ्ज़न में तमाम वॾियूं मानाऊं अजीब गरीब वाक़िआत ज़िक्र फरमाया आहिनि। क़ुरान करीम में मुख्तलिफ जायुनि ते महबूब जे मेराज जो तज़किरो थियल आहे। सिर्फ इहा जाइ कान्हे का जंहिं जाइ ते मेराज जो ज़िक्र हुजे पर मुस्तफ़ा करीम जे मेराज खे रब करीम क़ुरान करीम में मुख्तलिफ जायुनि ते ज़िक्र कयो। 15 सिपारे में भी आए 27 सिपारे में आए। अल्लाह ताला जी ज़ात बबरकात सूरह नजम में तफसील सां ज़िक्र फरमायो आहे पर मां मुख्तसर अर्ज़ कंदो हला। इन आयत मुबारका में अल्लाह ताला जी ज़ात बबरकात
इन ये मेराज जे जिक्र खां पहिरें सुबहान जो लफ्ज़ इरशाद फरमायो। छा फरमायो? सुबहान। सुबहान उलमा इकराम वेठा आहिनि। सब्बह युसब्बिह सुबहानन या मस्दर आयो ये तस्बीह जी। सब्बह युसब्बिह मजा अल्लाह जी पाकाई ऐं सुबहान जो लफ्ज़ कुरान करीम में खोड़ सारी जायुनि ते आयो आहे, पर तकरीबन हर उन जाइ ते आयो आहे जिते केर अण वणंदड़ ॻाल्हि रब करीम जे तरफ मंसूब करे तो अल्लाह तबारक व तआला उन्हीअ खां पाकाई जेका बयान फरमाईंदो आहे सा सुबहान जे लफ्ज़ सां फरमाईंदो आहे। अहिड़ी जाइ ते जिते कुरान करीम में अल्लाह ताला उहो जिक्र कयो हुजे जो दुश्मन जेके आहिनि नसारा हुजन ॿिया हुजन गैर मुस्लिम हुजन रब करीम जे लाइ का अहिड़ी ॻाल्हि कनि जेका उन जे शान जे लाइक़ न हुजे त पोइ उन जाइ ते अल्लाह तबारक व तआला सुबहान जे लफ्ज़ सां पंहिंजी पाकाई बयान फरमाईंदो आहे। जीअं हिकड़ी जाइ ते मिसाल तव्हांखे ॿुधायां, क़ाल इत्तख़ज़ल्लाहु वलदन सुबहान। समझो था? ईसाइनि चयो त माअज़ल्लाह हज़रत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो पुत्र आहे। ग़लत चयो। ईसा अलैहिस्सलाम पाण ॼमण साईं पहिरो जेको लफ्ज़ इरशाद फरमायो हुयो रब करीम कुरान करीम में इरशाद फरमायो जॾहिं बीबी मरियम सगोरी इहो नंढड़ो शहज़ादो खणी आई, बीबी साहिबा कुंवारी शहज़ादो जो खणी आई ॼणे त कौम वारा कावड़जी पिया, ही छा कई? या उख्त हारून मा कान अबूकी इम्रा सऊइन व मा कानत उम्मुकी बगिया। मरियम सगोरी तू आबिदा ज़ाहिदा नबी सगोरे जे सुहबत में रहंदड़ हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम जी परवरिश में रहण वारी ज़ुहद ऐं तक़वा जी साहिबा, ही छा कई? तुंहिंजो पीउ अहिड़ो कोन हुयो, तुंहिंजी अमड़ त अहिड़ी कान हुई, तो ही छा कयो जो कुंवारी थी करे ॿार खणी आई आहीं? बीबी साहिबा छा कयो? फअशारत इलैहि, उन नंढड़े शहज़ादे ॾे इशारो कयईं। सुभान अल्लाह। तो मोहब्बत सां चयो। इशारो कयईं उन नंढड़े ॿार ॾे। हू त अञा चिड़ी पिया वतन। अजीब ॻाल्हि आहे, हिकिड़ी त ॻाल्हि अहिड़ी कई अथई जो असांखे कावड़ पई अचे, वरी चवी थी त हिन ताज़े ॼावल ॿार खां पुछो, या का समझ जी ॻाल्हि आहे? इन ते चिड़िया। क़ालू कैफ़ नुकल्लिमु मन कान फिल महदि सबिया। चयाऊं त ही नंढड़ो ॼावल ॿार ताज़ो जेको पींघे में आरामी आहे, इन नंढड़े सां कीअं असां ॻाल्हायूं? इन खां पुछा कयूं, नंढड़े ॿार खां पुछण या का अकुलमंदी कान्हे का? को अकुल वारो को नंढड़े ॼावल ॿार खां सवाल करे या त का बेवकूफ़ी चइबी केर बि अकुल वारो ईअं कोन कंदो। कीअं असां इन ॿार सां ॻाल्हायूं? अञा हेॾा इहो तज़किरो हली रहियो हुयो। अल्लाह ताला जी ज़ात बरकात जे नबी सगोरे कलाम फरमायो, क़ाल इन्नी अब्दुल्लाह। हज़रत ईसा सोने फौरन उन्ही जाइ ते कलाम फरमाए करे पहिरें जेको जुमलो इरशाद फरमायो आहे, हैरत जी ॻाल्हि आहे।
ईसा सोने के जन तक खबर हुई तो मुझी जेका कौम आहे वह मुझी मोहब्बत में गुमराह थी करे केर मुखे अल्लाह मनीदा के अल्लाह जो पुत्र मनीदा तंजे करे ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जेको पीघे में पहरो पहरो लफ्ज़ इरशाद फरमायो रब करीम इरशाद फरमायो क़ाल इन्नी अब्दुल्लाह हजरत ईसा सोने ॻाल्हायो त हक़ीक़त ही आहे त मां अल्लाह जो बानू आहियां जोर सां जो सुभान अल्लाह छा आहियां अल्लाह जो बानू आहियां न को अल्लाह जो पुत्र समझो था अल्लाह जो बानू आहियां आतानियल किताब वजअलनी नबिया मुखे रब करीम किताब अता कयो मुखे नबी बनायो अथस वजअलनी मुबारकन ऐनमा कुन्त जिते भी हुजामा मुझो वजूद मसऊद बरकतुनी बरकतुन वारो सुभान अल्लाह जोर सां जो सुभान अल्लाह ऐनमा कुन्त जिते भी हुजा ईसा अलैहिस्सलाम के खबर हुई तमा जमीन ते विरहंदुस वरी जिंदह आसमानन ते खड़ायो भी विंदुस उते हुजा तडह भी बरकतन वारो जमीन ते मौजूद आया तडह भी बरकतन वारो वरी आसमानन ता हेठ लही अचा क़यामत जे वेझे ज़माने में लही अचा मुस्तफा करीम जी उम्मत में वरी रसूलुल्लाह जे दीन जी तबलीग कया तडह भी बरकतन वारो विसाल फरमाए वञा ज़ाहिरी ज़मीन ते हुजा मथा मौजूद तडह भी बरकतन वारो पर जेकरे जमीन जे अंदर आराम कया तडह भी बरकतन वारो सुभान अल्लाह जोर सां जो अंदाज़ो लगायो त जेकरे हजरत ईसा सोहणो जिते भी हुजे मुबारक ही मुबारक आहे रब करीम कुरान करीम में इरशाद फरमायो त उन जो वजूद मसऊद मुबारक आहे त बुधाए त उन ईसा सोहणे जे सरदार ऐं समूरन नबियन सगोरन जे इमाम जे अज़मत जी कहिड़ी ॻाल्हि कजे अले छो तव्हां के थध वठी वई नारे रिसालत अगिते ही जाए खाली पई आहे जेकॾहिं पोइ ते सीउ आहे त सम्झो था जेकॾहिं नाहे सी त भले आवाज़ सां ॻाल्हायो न चओ सुभान अल्लाह हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती हजरत ईसा सोहणे जी अज़मत जी कहिड़ी ॻाल्हि कजे जेकॾहिं उन्हीअ जो वजूद मुबारक आहे त रब करीम जी इज्जत जो कसम आहे त मदीने वारे जे बरकतुनि जो त केर अंदाज़ो ई नथो लॻाए सघे चओ सुभान अल्लाह महबूब केतिरो मुबारक केतिरो हबीब करीम जो वजूद मसऊद बरकत वारो आहे जिते भी महबूब हुजे बरकत ही बरकत जोर सां जो सुभान अल्लाह ऐं उन्हीअ करीम खां अॼु बि केर घुरे त महबूब करीम अॼु बि फरियाद रसी फरमाए झोल भरे ॾींदो आहे चओ सुभान अल्लाह आला हज़रत फरमाए मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा दरिया बहा दिए हैं दुर्बे बहा दिए हैं उनकी महक ने दिल के गुलचे खिला दिए हैं जिस राह चल दिए हैं कूचे बसा दिए हैं
गुलचे खिला दिए हैं। सुभान अल्लाह, जोर सां जो सुभान अल्लाह। अञा ॿुधंदो? सुभान अल्लाह। अल्लाह क्या जहन्नम अब भी न सर्द होगा। अल्लाह क्या जहन्नम अब भी न सर्द होगा। रो रो के मुस्तफा ने दरिया बहा दिए हैं, उनकी महक ने दिल के गुलचे खिला दिए हैं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हजरत अली मुर्तजा शेर खुदा, सुभान अल्लाह। सोने अली मुर्तजा जॾहिं न पाण कूफे जे उन सरज़मीन ते तशरीफ़ वठी आया, उहो सोहणो अली मुर्तजा शेर खुदा जॾहिं आयो ते त माण्हुनि पुछा कई त हे सोहणा अली मुर्तजा, ॾियो त ख़बर, असां ॿुधो आहे त हातिम ताई जेको वॾो सखी हुयो, नालो ॿुधल हूंदो, असां वटि ज़रबुल मिसल आहे। आम तरह सां मर्द त को हातिम ताई लॻो पियो असां, सम्झो था त हातिम ताई जो नालो मशहूर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबूवत जे ऐलान खां अॻ में हुयो, सम्झो था। महबूब करीम जे ज़माने मुबारक में उन जी न्याणी हुई जेका कैद थी आई हुई, ॿियनि काफ़रनि सां गॾु हुन जी हातिम ताई जी न्याणी बि कैद थी आई हुई। पर महबूब करीम खे जॾहिं ख़बर पई त हातिम ताई जी न्याणी कैद थी आई आहे, भले हातिम ताई ईमान न बयांदो हुयो, उहो त मुसलमाननि में कोन हुयो, पर उन जी न्याणीअ जी जॾहिं मुस्तफ़ा खे ख़बर पई काफ़रनि सां गॾु कैद थी आई आहे, पर सखी मर्द हुयो हातिम ताई, तंहिंजे करे मुस्तफ़ा करीम सखीअ जो क़दुर कयो। सुभान अल्लाह, ज़ोर सां चयो। पाण करीमन ॿियनि सां बि उन न्याणीअ जे करे महिरबानी करे उनखे आज़ाद करे छॾियो। सुभान अल्लाह। त ॻाल्हि पे अर्ज़ कयमि, सुनो अली मुर्तज़ा जॾहिं आयो कूफे में, माण्हुनि पुछा कई त के बिला असां ॿुधो आहे त हातिम ताईअ जे महल जा वंड विरहाइण जा 8 दरवाज़ा हुया। घणा? 8 दरवाज़ा। छाजे लाइ? त जेकॾहिं केर बि अची करे हाजतमंद को अची करे सवाल करे पंहिंजी ज़रूरत लाइ, वंड उनखे मिले हिक दर तां, वरी जेकॾहिं ज़रूरत हुजेसि त साॻे दर ते वरी अचण खे में शर्म थींदुसि, सम्झो था। नटाईंदो लहराईंदो, ज़रूरत त अञा पूरी कान थी आहे, पर वरी कीअं वञा? हिकिड़ो दफ़ो वेंदो, 2 दफ़ा वेंदो। तंहिंजे करे हातिम ताईअ छा कयो हुयो, 8 दरवाज़नि तां वंड विरहाईंदो हुयो। उन जा माण्हू जेके बि नौकर चाकर हुया, 8 दरवाज़नि तां वञी करे ख़ैरात वठंदा हुया। इन जे लाइ हुन मुख़्तलिफ़ दरवाज़ा रखाया हुया त माण्हू साॻियो जेकॾहिं हिकिड़े दर तां वठी साॻे दर ते अचण में जेकॾहिं शर्म थो थिएसि त साॻे वटि न अचे, वरी ॿिए खां वठे, वरी 3 खां 4 खां 8 दरवाज़नि तां वठी वञे। सुभान अल्लाह, ज़ोर सां चयो। अली मुर्तज़ा या ॻाल्हि सही आहे? सोहणे हैदर करार फरमायो त हाउ ठीकु आहे। पर अली मुर्तज़ा, असां ॿुधो आहे त मदीने वारे साईं जे वंड विरहाइण जो दर हिकिड़ो हुयो। सोहणे अली मुर्तज़ा फरमायो त हाउ
एक ही दर ता वंड विरहाइबो हुयो। पोइ हाणे क़िबला इन जी ॻाल्हि तव्हां ई सम्झायो त छा मसलो। उन जे वंड विरहाइण जा 8 दरवाज़ा ऐं मदीने वारे जी सखा जो दर हिकिड़ो हलंदो हुयो, वंड ताईं वठंदा हुया माण्हू जेको ख़ैर हलंदो हुयो। इन जी ॻाल्हि में का ॾुखी ॻाल्हि न आहे। अली अली सुभान अल्लाह। सहाबी सब भला, हर कंहिंजी पंहिंजी रमज़ जेका कंहिं ख़ुसूसियत सां रब करीम कंहिंखे नवाज़ियो आहे। पर हाणे रजब शरीफ़ में सुहिणे हैदर करार जी विलादत बि आहे, तंहिंजे करे ज़िक्र हुनजो सुभान अल्लाह। अली अली ऐं अली असांजो इमाम, सुभान अल्लाह। ज़ोर सां चओ। कई आशिक़ फरमायो अली वारिस मोहम्मद दे चमनदा, अली तारा नबी दी अंजुमनदा, अली वो गुल है साइम जिस पे होया एक गुलदस्ता मुकम्मल पंजतनदा। जोर से जो सुभान अल्लाह। हजरत अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु मुस्तफा करीम इल्म जो शहर आहे त अली मुर्तज़ा उन शहर जो दरवाज़ो आहे। वॾा खूफ़े वारनि एॾी वॾी ॻाल्हि कई आहे। हजरत अली मुर्तज़ा हैदर करार रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो ॻाल्हि सवली आहे, अवाजे समझ में चकर आहे। जेकॾहिं हातिम ताई जे वंड विरहाइण जा 8 दरवाज़ा हुया, इन में ई ॻाल्हि समझ में अची थी वञे त शायद ताई वंड मिलंदो हुयो त महदूद मिलंदो हुयो, जो थी सघे थो पहिरें दर तां वंड वठण में अञा उन जी ज़रूरत पूरी न थिए, तॾहिं वञी करे ॿिए दर तां वठे, अञा बि थी सघे थो उन जी ज़रूरत पूरी न थिए, तॾहिं वञी 3 दर तां चौथे 5 7 8 दर तां वञी करे वठंदो। पर थी सघे थो 8 दरवाज़नि तां ख़ैरात वठे, अञा बि उन जी ज़रूरत पूरी न थी हुजे। इहो इहतिमाल त मौजूद आहे, पर मां तव्हांखे यकीन सां ॿुधायां थो मुस्तफा करीम जे वंड विरहाइण जो हिकिड़ो ई दर हुयो, पर इहो एतिरो त सखी दरवाज़ो हुयो जो मदीने वारे जे दर तां कंहिं हिकिड़ो भेरो जेकॾहिं वंड वरितो आहे त रब करीम थो ॼाणे त क़यामत ताईं वरी ॿिए दर ते हुनखे वञण जी ज़रूरत ई कान पवंदी। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। अञा मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह। हबीब करीम खां जंहिं ख़ैर वरितो न, बस रोज थी ॿिए कंहिं वञण जी ज़रूरत ई कान्हे का। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती जो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब सां एॾियूं वॾियूं महिरबानियूं कयूं जो अकुल हैरान, ॿियूं त भलायूं अणखुट। पर अॼु जंहिं निस्बत सां हीअ महफ़िल मुबारक आहे, मुस्तफा जो मेराज, चो सुभान अल्लाह। मेराज उरूज मां वरतल। उरूज जी माना है बुलंदी। छा माना है? बुलंदी। हबीब करीम के रब करीम रिफ़ातूं, बुलंदियूं, अज़मतूं ॾिनियूं। एहड़ी बुलंदी ॾिनी जिते को पहुतो ई कोन। पाण त केर न पहुतो, पर कंहिंजो वहम गुमान बि उते नथो पहुची सघे। सुभान अल्लाह। ज़ोर सां चओ। हिकिड़ी ॻाल्हि मशहूर आहे, मूं सोशल मीडिया जो ज़मानो आहे, प्रोग्राम थींदा रहनि था, मूं ताज़ो ई कंहिं महफ़िल में ॻाल्हि कई हुई, थी सघे तव्हां मां कंहिं ॿुधी बि हुजे। हज़रत शरह अक़ाइद नसफिया में उन जे शरह में
एकड़ो बुजुर्ग आहे हजरत अब्दुल अजीज बरहारवी रहमतुल्लाह तआला अलैहि उन किताब जो शरह अकायद नसफिया जो जो शरह लिखियो आ निब्रास निब्रास उन जो नालो आ उन ये बुजुर्ग उन ये शरह में एकड़ो वाक़ियो जिक्र कयो थका त ना आयो सुभान अल्लाह मोहब्बत सां उन ये बुजुर्ग लिखियो एकड़ो अल्लाह जो कामिल बानो हजरत शेख अबुल हसन रिफाई रहमतुल्लाह तआला अलैहि वो अल्लाह जो कामिल बानो उनके ख्याल थियो दिल में वञा सैर सफर करे अचा भला समझो था सैर सफर वनी करे अचा वो न त गाल इहा है तवा के समझाया तो रूहानी तरह से वञण इन में कहीं भी मकतब फिक्र के को भी एतराज कोने को बुजुर्ग किथे बैठो आ रूहानियत से किथे भी वनी सके तो कोई मसलो कोने को असा अहले सुन्नत व जमायत जो अकीदो आहे त अल्लाह वारन के रब करीम पावर दिनो आ ताकत दिनी आ भले हिते वेठा हुजन मैल परे जू खबरों दिसी भी सघन था बुधाए भी सघन था यो चाहे रूहानी तरह से दिसण पहुंचणो ते यो त अल्लाह वारन जे आलो को मसलो कोने को ए सभिनी अकीदन वारा मानू इन गाल के मञन था ऐ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाए मानू चवंदा आहिनि त मुस्तफा करीम मेराज कयो रूहानी तरह सां छा सां रूहानी तरह सां जिस्मानी तरह सां न पर रूहानी तरह सां मुस्तफा के मेराज थियो ये चवंदा आहिनि मानू पर याद रखिजो जेकॾहिं इहा ॻाल्हि हुजे त कोई महबूब जो मौजज़ो कीअं थियो इहे त सभई करे सघनि था कीअं न सही त पोइ कीअं चइजे त इहो एॾो वॾो ॿिए नंबर ते वॾे में वॾो मौजज़ो आहे जेकॾहिं रूहानियत जी ॻाल्हि हुजे त ईअं त खोड़ अल्लाह जा वली सगोरा करे सघनि था नेक सालिह बाना रूहानी तरह सां मिंटनि सेकंडनि में अरे किथे किथे पहुची करे पंहिंजे मुरीदन जी मदद भी करे सघनि था समझो था रूहानी तरह सां इहा ॻाल्हि सभिनी वटि मुसल्लम देवबंदी हज़रात उन्हनि भी पंहिंजे अकाबिरनि जे लाइ किताब भरे छॾिया आहिनि हींअर त खणी नथा मञनि त उन्हनि जी मर्ज़ी आहे पर उन्हनि भी किताबनि में लिखी छॾियो आहे त फिलाणू बुजुर्ग रूहानी तरह सां मदद लाइ हिते पहुतो अले किथे किथे उन्हनि जा खोड़ सारा वाक़िया किताबनि में ज़िक्र थियल आहिनि पर उॾही वेंदुसि त वरी ॻाल्हि परे थी वेंदी मां मक़सद वारी ॻाल्हि अर्ज़ कयां असांजो अक़ीदो आहे त मुस्तफा करीम सुजाॻीअ वारी हालत में निंड में न छा में सुजाॻीअ वारी हालत में ऐं रूहानी तरह सां न जिस्मानी तरह सां मथे विया सुभान अल्लाह ज़ोर सां रूहानी तरह सां केर भी किथे वञी सघे तो अल्लाह जो भलारो बानो हजरत शेख अबुल हसन रिफाई रहमतुल्लाह तआला अलैहि के ख्याल थियो रूहानी तरह सां वञी करे भला मथे सैर सफर करे अचा आसमानन जा नज़ारा करे अचा नबियन सगोरन जा दीदार करे अचा मुलाकातूं करे अचा ऐं अञा मथे वञी करे ॾिसां त मुस्तफा करीम के केतरी रब करीम बुलंदी बख्शी आहे ओ शेख अबुल हसन रहमतुल्लाह तआला अलैहि हलियो आहे इता रूहानी तरह सां सैर सफर कंदो आसमानन के क्रॉस करे वियो सिदरतुल मुंतहा खां मथे हलंदो पियो वञे हिकिड़ो अर्श आयो आहे उहो क्रॉस कयाई ॿियो अर्श आयो आहे उहो क्रॉस करे वियो वरी अञा अॻिते हलंदो पियो वञे 50 अर्श क्रॉस करे वियो आहे 100 अर्श क्रॉस करे वियो आहे 500,000 अर्श क्रॉस करे वियो एस ताईं जो बुज़ुर्ग लिखियो आहे
हजरत शेख अब्दुल अजीज रहमतुल्लाह ताला अलैहि निब्रास उन अकीदे जे किताब जे शरह में लिखियो आ त यो रिफाई रहमतुल्लाह ताला अलैहि मथे वींदो वियो एतरा अर्श क्रॉस करे वियो जो 7 लख अर्श क्रॉस करे मथे वनी रहियो आहे। घणा ॾाढे ॻाल्हायो 7 लख अर्श इहे टुपी करे मथे पियो वञे। जॾहिं 7 लख अर्श पूरा थिया मथा आवाज आयो त हे भलारा केॾां पियो वञे। सुभान अल्लाह। अल्लाह करीम जे तरफा आवाज आयो त ऐ मुंहिंजा नेकवारा केॾां जो इरादो आहे, छा प्रोग्राम आहे? अर्ज कई त हे करीम रब दिल थी चवे त उन्ही अर्श जो दीदार कया जंहिं अर्श अज़ीम ते मुस्तफा कदम रखिया। सुभान अल्लाह। जोर सां चवां थो त उते घुमी अचां। अल्लाह करीम फरमायो त ए मुंहिंजा बाना ईअं न, किथे तूं उते पहुची सघंदे? 7 लख अर्श क्रॉस करे आयो आहीं। ऐ मुंहिंजा नेकवाना ई त 7 लख अर्श आहिनि जेके तो पंहिंजे मुद्दत में पंहिंजे टाइम में क्रॉस कया आहिनि रूहानी तरह सां। पर याद रखजा जेकॾहिं करोड़ साल गुज़री वञनि इहे तुंहिंजा सैर सफ़र थींदा रहनि, चाहे करोड़ साल घुमी घुमी थकिजी पवी पर उन जाइ ते तुंहिंजो ख्याल बि नथो पहुची सघे जंहिं जाइ ते मोहम्मद करीम कदम रखिया आहिनि। जोर सां जो सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतीयो अंदाज़ो त लगायो त रब करीम केतिरो न शरफ मदीने वारे मीर खे बख्शो। आला हज़रत फरमाए ज़हे इज्जतो इतलाए मोहम्मद के है अर्शे हक ज़ेर पाए मोहम्मद। जोर से जो सुभान अल्लाह। मकान अर्श उनका फलक फर्श उनका मलक खादमाने सराए मोहम्मद। जो सुभान अल्लाह। खुदा की रज़ा चाहता है दो आलम, खुदा चाहता है रज़ाए मोहम्मद। हबीब करीम जा प्यारा उम्मतियो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुस्तफा करीम के उहो मेराज उहा अज़मत अता फरमाई। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कलाम मुक़द्दस में इरशाद फरमायो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैला। रब करीम फरमायो पाक आहे उहा ज़ात जंहिं सैर करायो पंहिंजे ख़ास बाने के रात जे थोड़े हिस्से में। चयम पे अल्लाह ताला पहिरो लफ्ज़ सुबहान आंदो। छा सुबहान जी माना है उन्ही गाल खां अल्लाह जी पाकाई बयान करण जेका गाल केर करे ऐं उहा रब जे शान जे लाइक न हुजे। जियां अॼुकल्ह के माण्हू चवनि इहो कीअं मुमकिन आहे इंसान हितारगो थोरो मथे जहाज में चढ़े थो। रब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी के मदीने जूं बार बार हाज़िरियूं नसीब करे।
जेके विया हूंदा तिन खे ख़बर हूंदी जहाज मथे उॾामे थो कन बन बंदि थियो वञनि ईअं न सही छाजे करे त ऑक्सीजन जो मसइलो आहे जेको असां हिते पाक साफ़ फिज़ा में जेको साह खणूं था मथे ऑक्सीजन जो त बंदोबस्त आहे ई कोन को अञा जहाज में भी मसनूई इहा ऑक्सीजन हूंदी आहे तॾहिं माण्हू मिड़ई सही रही सघे थो न त हक़ीक़त इहा ॿुधायांव त ही कन ॿिया जेके बि आहिनि इन्हनि मां खून वहण शुरू थी वञे जेकॾहिं इंसान ईअं मथे वञे मथे ऑक्सीजन कान्हे का तकलीफ़ में पइजी वञे जहाज में भी मसनूई ऑक्सीजन हूंदी आहे जंहिंसां माण्हू मथे वेंदो आहे पर पोइ बि हालत जेका थींदी आहे उहा चढ़ंदड़नि खे ख़बर हूंदी माण्हू चवंदा त इहो कीअं मुमकिन आहे जो रसूलुल्लाह इहे वञे मथे विच में अलाए केतिरा मरहला आहिनि किथे साह बि न खॼी सघे उहा फिज़ा अजीब हूंदी वरी अञा मथे अलाए केतिरा अहिड़ा मरहला आहिनि आसमान खां हेठि मुस्तफ़ा करीम इहे सभई तय करे मथे कीअं वियो हूंदो अकुल जी कसवटीअ में केरु परखणु चाहे त ज़रूर घोड़ा डोड़ाए थकिजी पवंदो नाकाम ई वेंदो पर असांजे लाइ ॻाल्हि सवली इहा आहे त जंहिं न रब करीम ऑक्सीजन पैदा कई आहे घुरायो बि उन ई रब करीम हुयो सुभान अल्लाह ज़ोर सां वो महबूब करीम जे लाइ माहौल पैदा करे त उन जे लाइ कहिड़ी देर आहे या न का वॾी ॻाल्हि आहे ई कान का तंहिंजे करे रब करीम फरमाए त ईअं न चइजो त अल्लाह करीम ईअं करण खां पोइ माअज़ल्लाह आजिज़ आहे तॾहिं रब करीम पहिरीं फरमायो त अल्लाह जी ज़ात पाक ज़ोर सां जो सुभान अल्लाह अल्लाह जी ज़ात पाक आहे मता कंहिंजे दिल में दिमाग में अजाई सजाई ॻाल्हि अचे त इहो कीअं मुमकिन आहे न जंहिं रब करीम ही माहौल पैदा कयो आहे न उन खे तब्दील करण में भी का देर कान थी लॻी चो सुभान अल्लाह हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो हीअ त हिकिड़ी इल्म जी ॻाल्हि हुई खोड़ सारनि आलिमनि बुज़ुर्गनि नुक्ता बयान कया आहिनि हिकिड़ी ॿी मोहब्बत वारी ॻाल्हि जेका आरिफनि जे इमाम हज़रत रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु बयान कई आहे उहा मां तव्हांखे इश्क़ ऐं मोहब्बत जी ॻाल्हि ॿुधायां चओ सुभान अल्लाह हज़रत रोज़े वारे फरमायो अल्लाह ताला सुभान जो लफ्ज़ शुरू में इन जे करे आंदो ॻाल्हि ॾाढी मज़ेदार पाण फरमायो जॾहिं न मुस्तफ़ा करीम आरामी हुयो बीबी उम्मे हानी साइण जे घर समझो था हुआ महबूब करीम जो मामूल हूंदो हुयो तो पाण इशा जी नमाज खां बाद में कहीं न कहीं असांजी अम्मड़ साइण जे घर तशरीफ वठी वेंदा हुया तवज्जो आहे कहीं न कहीं घर तशरीफ वठी वेंदा हुया पर उन रात में अजीब ॻाल्हि थी जो महबूब करीम बीबी उम्मे हानी रज़ी अल्लाह ताला अन्हा जे घर तशरीफ वठी विया जेका मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इंतहाई वेझी उन वट पान करीम जो विया दरवाजो खड़कियो बीबी साहबा पूछो तो केर हबीब करीम फरमायो था अना मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चो सुभान अल्लाह दुआ कयो त करीम रब कॾहिं असां सां बि ईअं करम करे जो ईअं कंहिंखे ख्याल ख्वाब बि न हुजे महबूब करीम अची घर मेहरबानी करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह बेटाई साहब तो फरमाए त अची जे कार मूसारी दे सुपरी तेरे धरिया
बेड़ियों हंध विछाया वार साजन सब जमार हूं गोली थी गुजारियां। चो सुभान अल्लाह। बीबी उम्मे हानी रज़ियल्लाहु ताला अन्हा वट महबूब करीम बग़ैर दावत जे पाण मेहरबानी करे आया है। हबीब करीम आराम कयो आयो नहीं जाए ते बीबी साहबा तलवार खणी करे पहरो बिदी रहे थी, दीदार बिकदे रहे थी। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन आरामी आहिन रात जे टाइम ते अल्लाह ताला जी ज़ात बबरकात ओडा समूरा इंतजाम फरमाए छडिया। मलाइकन के मुख्तलिफ हुक्म थिया आहिन, जन्नतन के सिंगारियो वियो आहे, नबियन सगोरन के हुक्म थिया आहिन जेके मुख्तलिफ मंजिलन दे इस्तक़बाल में बीठा आहिन। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जिब्रील अमीन नूरानी मलाइकन जूं जन्नू वठी करे मुकर्रब मलाइकन जी जमायत सां आयो आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के कदमन के चुमियूं ॾींदे सजा करे हबीब करीम तैयारी कई आहे। सुभान अल्लाह। जॾहिं नूरानी वेस पाता हुजन मदीने वारे मीर के रब करीम घुरायो आहे। हाणे नहीं जाए ते हजरत रोज़े वारे फरमायो जॾहिं महबूब करीम सिंगार कया ताहा जो ताज पातो आहे वल्लैल इज़ा यग़शा वा जेके महबूब करीम जा ज़ुल्फ़ मुबारक आहे उहे जॾहिं सिंगारिया सवारिया आहिनि माज़ाग़ल बसर वमा तग़ा जो सुरमो जेको आहे नेणनि में पातो आहे। जन्नती सवारी बुराक आयो आहे, हज़ारे मलाइकन जूं जन्नियूं गॾु आहिनि। महबूब करीम जॾहिं बुराक ते सवार थिया उन जाइ ते रब करीम फरमायो त सुभान अल्लाह। ऐ महबूब करीम अॼु तुंहिंजो अब्बो हज़रत अब्दुल्लाह तोखे इन हाल में ॾिसे हा केतिरो न ख़ुशि थिए हा। ऐ महबूब मोहम्मद करीम तुंहिंजी अमड़ साण सैयदा आमिना पंहिंजे बच्चे खे जो इन हाल में ॾिसे हा इन सिंगार में ॾिसे हा केतिरो न जी दिल बाग बहार थिए हा। अॼु ॿियो त केर ज़मीन ते जागियल बि कोन्हे को पर ऐ महबूब मदीने वारा तुंहिंजा ये सिंगार ॾिसी करे मां रब पाण तो सुभान फरमाया। सुभान अल्लाह। सुभान अल्लज़ी असरा बिअब्दिही लैला। खुदा तो जाने मदीने वाले जे सिंगार जी कहिड़ी ॻाल्हि कजे। अल्लाह महबूब जी सूरत भी कमाल जी त सीरत भी हद दर्जे जी। सुभान अल्लाह। इमाम बुसीरी रहमहुल्लाह फरमाए तो फाकन नबीन फी खल्क़िन व फी खुलुक़िन वलम युदानुहु फी इल्मिन वला सुभान अल्लाह। नहीं जो वरी सिंधीअ में तर्जुमो हिकिड़े शाइर कयो आहे ॿुधंदव त ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। अञा मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह। अल्लामा डॉक्टर अली मोहम्मद मेहरी रहमतुल्लाह तआला अलैहि उन सिंधीअ में इन जो मंज़ूम जेको तर्जुमो कयो आहे इन शेर में जहमें इमाम बुसीरी अलैहि रहमह फरमायो फाक़न नबिय्यीन फी खल्क़िन व फी खुलुक़िन। मुस्तफा करीम जो
हुस्न में शरीक बि केर कोन्हे को त अखलाकन में भी मुस्तफा सभिनी का आला है। वलम युदानूहु फी इल्मिन वला करमी, मुस्तफा करीम सा हम सरी करण, बराबरी करण इल्म में करम में, उहो त केर ॼाओ ई कोन्हे को, पर केर मुस्तफा करीम जे वेझो बि कोन्हे को। सुभान अल्लाह चो ज़ोर सां। उन्हें ये बुजुर्ग फरमायो है त कामिल नबी कुल अहमद अकमल तन में, नबी ॿिया सब कामिल आहिनि पर मुस्तफा करीम वरी सभिनी खां अकमल। चओ सुभान अल्लाह। कामिल नबी कुल अकमल अहमद अकमल तन में, सूरत ऐं सीरत में सदस तुल नमुल, जहिड़ो से नाहे असुल कोई इल्म करम में। चो सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ये सीगार जी करे जॾहिं बुर्राक ते हसवार थिया आहिनि, सवार थी करे रवाना थिया, हदीस मुबारक में आहे त बुर्राक उन्ही जाइ ते कदम पियो रखे जिते उन्ही जी नज़र पई पहुचे। ऐं छा था समझो, बुर्राक इल्म वारा वेठा आहिनि, बुराक बरक मां वरतल आहे। छा मां? बरक। बरक छाखे चइबो आहे? ये जेका खिवण जेका आसमान में चमकाट ॾेई वेंदी आहे, समझो था, उनखे चइबो आहे बरक। हाणे अंदाज़ो लॻायो, आसमान जी वुसात जो केर थो अंदाज़ो लॻाए सघे? हेॾां खां न खिवण निकिरी हले, अख छिंभ में पूरा आसमान जा किनारा घुमी ईंदी आहे या न? केॾी तेज आहे, इहा आहे बरक। ऐं महबूब करीम जंहिं सवारीअ ते सवार हुया, वो बरक नाहे, मुबालिग़ो आहे, बुर्राक। सुभान अल्लाह ज़ोर सां चओ। केॾी ॾेहा सवारी तेज हूंदी। महबूब करीम इन ये एॾी तेज रफ्तार सवारीअ ते सवार हुया। थोड़ी ॻाल्हि मज़ेदार तव्हांखे ॿुधाए छॾियां। असां हलंदा आहियूं कंहिं तेज रफ्तार गाॾीअ में हलियासीं, 100 स्पीड वध में वध हुनजी हुजे या 120 हुजे, तेज हलिया वेंदासूं, ॾिसंदासूं त माण्हू गॾु हुया, हुजूम लॻो पियो हुयो, का ॻाल्हि हुई सही, ओचितो गुज़री वई गाॾी, समझी कोन सघियासीं त हुयो अलाए छा। इहे न साईं, इन 100-120 जी रफ्तार में गाॾी हले, तॾहिं बि माण्हू का शइ ॾिसंदो त अचानक गुज़री वेंदो, भले का मशीनरी हुजे, का छा हुजे, मथां ज़ाहिर ॾिठीसूं, पर सही शइ उहा ॾिसण में बि कान ईंदी, ख़बर कान पवंदी अलाए छा हुयो। पर अम्मा आमिना जे लाल जो शान ई निरालो। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। हबीब करीम इन ये एतरी तेज रफ्तारी सवारीअ ते सवार हुया, पाण फरमाया मररत बिक़ब्र मूसा, मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी मज़ार वटां मुंहिंजो गुज़र थियो। समझो था, ज़ाहिरी मथा न, पर हबीब करीम ॾिठो एतरी तेज रफ्तार सवारी ते सवार हूंदे बि मदीने वारे जे नज़र जो छा कमाल आहे ऐं इल्म जो छा कमाल आहे। हबीब करीम फरमायो त मुंहिंजो मूसा सोने जी मज़ार वटां गुज़र थियो, वहुव हय्युन क़ाइमुन युसल्ली फी क़ब्रिही, मूसा सोहणो पंहिंजे मज़ार में ज़िंदह हुयो, बीठो हुयो,
नमाज अदा करे रहियो है। सुभान अल्लाह ज़ोर सां चओ। मतलब आहे त महबूब एडी तेज रफ्तार सवारी ते सवार हूंदे कब्र जे अंदर भी ॾिसी वरतो ऐं समझी भी वरतो त छा करे रहियो आहे। सुभान अल्लाह ज़ोर सां चओ। तंहिंजे करे असां उम्मीद कंदा आहियूं त महबूब जे नज़र जे आॾो वेझो परे इहो को फ़र्क़ु आहे ई कोन। काशे ज़ाहिरा लिखियल विच में हज़ारे पर्दा हुजनि को फ़र्क़ु पवे ई कोन थो। आला हज़रत फरमाए दूरो नज़दीक से सुनने वाले वो कान, दूरो नज़दीक से सुनने वाले वो कान, काने लाले करामते लाखों सलाम मुस्तफा जाने रहमते, शमए बज़ में हिदायत लाखों सलाम मुस्तफा रहमते। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन्ही जाए ते यो ज़मीनी सैर भी कयो आ। आसमान वारे सैर जूं त ॻाल्हियूं ई वॾियूं आहिनि, पर जेको इन्ही जाए ते ज़िक्र थियल आहे, रब करीम इरशाद फरमायो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा। पाक आहे उहा ज़ात जंहिं रात जे थोरे हिस्से में पंहिंजे ख़ास बाने खे सैर करायो, मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा ताईं। रब करीम जेकॾहिं चाहे हा इताहीं काबतुल्लाह वटाईं डायरेक्ट मथे घुराए पे सघियो, पर रब करीम मेहरबानी इहा कई महबूब करीम खे पहिरीं ज़मीनी सैर करायो। अरब जी सरज़मीन खां वठी करे फ़लस्तीन जी सरज़मीन ताईं बैतुल मक़दस जी जेका मस्जिद आहे उस ताईं महबूब करीम ज़मीनी सैर कयो आहे ऐं उन जाइ ते कमो बेश सवा लख नबी सगोरा बीठा हुया। मुस्तफा करीम सभिनी नबियन खे उन मस्जिद में नमाज पढ़ाई आहे। सुभान अल्लाह ज़ोर सां चओ। बुज़ुर्गनि लिखियो आहे त इन जे करे सभिनी नबियन खे गॾु कयो वियो त मुस्तफा उन्हनि खे नमाज पढ़ाए, छो त आलम अरवाह में अञा केर बि जॾहिं नबी सगुरो दुनिया ते आयो ई कोन हुयो, तॾहिं रब करीम आलम अरवाह में नबीयन सगोरन जे रूहन मुबारकन खे गॾु करे उन्हनि खां वाइदो वरतो हुयो त तव्हां सभई उन महबूब मोहम्मद करीम ते कलमो पढ़ंदव। सुभान अल्लाह ज़ोर सां चओ। सभई उन ते ईमान आणे उन जी मदद कंदव। इहो जो वाइदो थियल हुयो त हाणे उहे त अॻ में के विसाल फरमाए विया, किन खे रब करीम ज़िंदही आसमाननि ते खणाए वरतो। हज़रत इदरीस अलैहिस्सलाम आसमाननि में मौजूद आहे, हज़रत ईसा सोणो आसमाननि में मौजूद आहे। त उहे नबी सगोरा जेके अॻ में थी गुज़रिया, अॼु सभिनी नबियन खे बैतुल मक़दस में गॾु करे उते आंदो वियो त जीअं सभई मुस्तफा करीम जे पुठियां हथ ॿधी बीहनि। ज़ोर सां जो सुभान अल्लाह। त जीअं उहो वाइदो जेको थियल हुयो न उहो वाइदो पूरो थी वञे। सुभान अल्लाह ज़ोर सां जो। ऐं आला हज़रत वरी ॿी मोहब्बत जी ॻाल्हि कई आहे
उन्हें फरमायो त इन जे लाइ इहो निमाज़ जो इहतिमाम थियो त हूअं नबी सगोरा त खणी ज़माने जे हिसाब सां ॿिया नबी सगोरा अॻ में आहिनि, मुस्तफ़ा करीम बाद में आयो आहे, पर हाणे अॼु ख़बर पवंदी त अॻियां केरु थो बीहे। सुभान अल्लाह ज़ोर सां सम्झो था न? छो त इमाम जेको हूंदो आहे सो सभिनी खां वधीक शान वारो हूंदो आहे। ज़ोर सां जो सुभान अल्लाह। आला हज़रत फरमाए नमाज असरा में था यही सिर, इन में राज कहिड़ो हुयो? नमाज असरा में था यही सिर, आया हो माने अव्वल आखिर। चो सुभान अल्लाह। जी खबर पवे त अव्वल केर आखिर केर। नमाज असरा में था यही सिर, आया हो माने अव्वल आखिर, के दस्त बस्ता खड़े हैं हाजिर, जो सल्तनत पहले कर गए थे। जोर से जो सुभान अल्लाह। के दस्त बस्ता खड़े हैं हाजिर, जो सल्तनत पहले कर गए थे। जोर से जो सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो, अलाए केतिरा त राज़ आहिनि, रमज़ूं आहिनि इन ये सैर सफ़र जो वाक़ियो बयान करण का मामूली ॻाल्हि कान्हे का। हिक हिक लफ़्ज़ ते आलिमन इल्म जा दरिया वहाए छॾिया आहिनि। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो, अल्लाह ताला जी ज़ात बबरकात जेकरे मुस्तफ़ा के डायरेक्ट मथे घुराए हा, ज़मीनी सैर न थे हा, त पोइ ते काफ़र जेके वावेला कनि हा, मुस्तफ़ा करीम त ॻाल्हि करे छॾे हा त मां वियो आहियां मेराज करे रहियो आहियां, कंहिंखे बि सम्झ में ॻाल्हि कान अचे हा। पर आवाज़ छा, पर पंहिंजा बि शक में पइजी वञनि हा त ॻाल्हि असुल आहे छा। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो, रब करीम मेहरबानी इहा कई जो या एतिरी वॾी जेका बि मुसाफ़त आहे बैतुल्लाह जी सरज़मीन खां वठी करे फ़लस्तीन जी सरज़मीन बैतुल मक़दस ताईं, इहो बि 5 महीने खां घटि कोन्हे को। जेकॾहिं मुस्तफ़ा करीम फरमाए थो मां रातो की रात में वञी करे मोटी आयो आहियां, जेकॾहिं इहा ॻाल्हि माण्हुनि खे सम्झ में अची वई त पोइ अॻिते जी ॻाल्हि बि सवली सम्झ में अची वेंदी। इन जे करे मके वारनि खे ख़बर आहे त मुस्तफ़ा करीम अॻ में कॾहिं बि बैतुल मक़दस कोन वियो आहे। सुभान अल्लाह चो। हबीब करीम अॻ में कॾहिं बि बैतुल मुक़दस न आहिनि विया। त हाणे ज़ाहिरा महबूब जो ॻाल्हि कंदो त माण्हू त पुछंदा न। ॿियो ख़बर बैतुल मुक़दस जी मस्जिद जो को हुलियो ॿुधायो, उनखे दर केतिरा आहिनि, दरियूं केतिरियूं आहिनि, कहिड़े पासे खां दर आहे, मेन गेट किथां आहे, कीअं आहे, माण्हू निशानियूं पुछंदा ऐं महबूब करीम उहे निशानियूं ॿुधाईंदो। सुभान अल्लाह। न त हक़ीक़त इहा आहे, मां जेकॾहिं न हिते रोज़ तव्हांजे पाड़े जी का मस्जिद हुजे, भले तव्हां नंढे खां निमाज़ूं पढ़ंदा पिया अचो, ख़ैरनि सां सुहारी अछी थी वई हुजे, अचण वञण हुजे उन जी मस्जिद में, पोइ बि कंहिंखां वीचारे खां कंहिंखां पुछा कजे त बाबा इन मस्जिद में दरियूं घणियूं आहिनि, छल को ॿुधाए। समझो था, पुछा कजे त टीयर घणा लॻल आहिनि मस्जिद खे, गाडर घणा आहिनि, हूंदी कंहिंखे यादगिरी। महबूब करीम इन जे लाइ त कोन वियो न को टीयर गाडर घणे अचे। हबीब करीम खां उन्हनि पुछा जेके सवाल कया उहे अजीब क़िस्म जा सवाल हुया जेके मके वारनि
जेके काफरन पुछा त ठीक आ जेकरे तू चमी थो त रातो की रात में एडा सैर सफर करे आयो आया बैतुल मुकद्दस में भी वियो आया हिता वियो आया बुर्राक ते मस्जिद जे दरवाजे ते बधम ए नबीन सगोरन के नमाज पढ़ायम ठीक आ जेकरे यह गाल कयो था तो वो फिलानी जी खबर बुधायो ही जेके सवाल आहन बैतुल मुकद्दस जी मस्जिद जा इन जा जवाब दियो महबूब करीम फरमायो मुहे गणियों त शयूं कोन हुयो पर हाणे हिनन जो सवाल कया त मां काबतुल्लाह जे हतीम में उते बीठो ही हुयुस देर थी कान का रब करीम मस्जिद शरीफ मुझे सामू आने रखी जोर सा जो सुभान अल्लाह बैतुल मुकद्दस जी मस्जिद मुझे सामू हुई जेको कुछ पुछन मां उताई दिसी करे बुधाइंदो पियो वञा सुभान अल्लाह उनके मञणो पियो जिन जे अंदर में ही का बी गाल हुई उन्हन त आखिर ताई कोन मञो पर सिद्दीक कई तस्दीक अबू जहल के अज ताई शक समझो था हबीब करीम व्या यो सैर सफर करे आया रात जे थोड़े हिस्से में हाजी साहब गुलाम नबी ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई आहे सुभान अल्लाह चो तो बुधाया बस आखिरी यो शेर चई करे मां दुआ घुरंदुसि सुभान अल्लाह हबीब करीम जा प्यारा उम्मती हाजी साहब जो फरमाए किथे मुल्क मदनीय जो आए किथे ला मकान आ उते जल्द पहुंचण मुझे मोहम्मद जो शान जोर से जो सुभान अल्लाह किथे मुल्क मदनीय जो आए किथे ला मकान आ उते जल्द पहुंचण मुझे मोहम्मद जो शान आ किथे मुल्क मदनी जो अल्लाह वरिया वो अल्लाह सां गॾु हितों वियो ॼण हाणी गरम हो बिस्तर कड़ो लुॾियो पे वियो वुज़ू जो पाणी चो सुभान अल्लाह अल्लाह वरिया हो अल्लाह सां गॾु हितों वियो ॼण हाणी गरम हो बिस्तर कड़ो लुॾियो पे वियो वुज़ू जो पाणी है एडी देर आया तकड़ा असा जो ईमान आ उते जल्द पहुंचण मुझे मोहम्मद जो शान जोर सा जो सुभान अल्लाह देश बिनूरी वेश बिनूरी आयो बुराक बिनूरी यंग बिनूरी घोट बिनूरी जिब्रील पाक बिनूरी चो सुभान अल्लाह देश बिनूरी वेश बिनूरी आयो बुराक बिनूरी यंग बिनूरी घोट बिनूरी जिब्रील पाक बिनूरी है जेके नूर हूंदा तिन जो निरालो जहान आ उते जल्द पहुंचण मुझे मोहम्मद जो शान किथे मुल्क मदनी जो आए किथे ला मकान आ उते जल्द पहुंचण मुझे मोहम्मद जो शान अबू बकर सिद्दीक फौरन मनी वरतो तो सच्चा समझो था दुश्मनन मनी करे गाल कई अबू बकर सिद्दीक सां
ऐ अबू बकर अग में त गालियूं असां जो तू मञंदो कोन है, समझो था। असीं त शुरू खां ही वठी करे चवंदा हुआसीं माअज़ल्लाह सुम माअज़ल्लाह, त ही अहिड़ियूं ॻाल्हियूं करे थो जेके सम्झ खां मथे आहिनि। ॿियूं ॻाल्हियूं अॻ में त खोड़ सारियूं ॿुधियूं, रात जी वरी ताज़ी अजीब ॻाल्हि थो करे। सुभान अल्लाह चओ, वाह कहिड़ी? चवे थो त हितां बैतुल्लाह जी ज़मीन वटां बैतुल मुक़द्दस वियो आहियां, वरी उतां ई खां 7 आसमाननि जा सैर, वरी 7 आसमाननि खां मथे सिदरतुल मुंतहा, हिकु हिकु आसमान 500 साल जो मुफ़ासिलो आहे। ज़मीन खां पहिरियों आसमान 500 साल, वरी हर आसमान जी थोल 500 साल, समझो था। एडो मथे सिदरतुल मुंतहा ताईं, अञा मथे उला फ़ौक़ल उला ताईं रब करीम जा अर्श अले केतिरा लखे किरोड़े उहे क्रॉस करे रब जी बारगाह में चवे थो पहुतो आहियां, जिस्म सां वियो आहियां, सुजाॻीअ वारी हालत में बुराक ते सवार थी करे वियो आहियां, ऐं रातों की रात में वरी मोटी आयुस त बिस्तरो भी गरम हुयो। सुभान अल्लाह चओ, एडी वॾी ॻाल्हि। अबू बकर सिद्दीक जी शान ता कुर्बान वञा, चई त इहा ॻाल्हि वाकई बि महबूब कई आहे। रसूलुल्लाह जे ज़ुबान मुबारक मां इहे लफ़्ज़ निकिता आहिनि, त हा इहा ॻाल्हि थो करे। चई त जेकर रसूलुल्लाह जे ज़ुबान मुबारक मां लफ़्ज़ निकिता आहिनि त रब जी इज्जत जो कसम आयो सच्चा। उन ॾींहं खां वठी करे सिद्दीक़ उन जो लक़ब थी वियो। सुभान अल्लाह ज़ोर सां चओ। त ॻाल्हि आहे इहा असल मञण जी या न मञण जी, समझो था। मदीने वाले साईं जो शान त बुलंद आहे, भाला आहे। अल्लाह तबारक व तआला जे हुजूर में दुआ कयूं था त शल रब करीम